नाज़रीन, खबरनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कयासीं पनवाकल मां प्यारो खान बलोच जी रिपोर्ट मूजिब त सक्कर ज़िले में बदमनी लाक़ानूनियत JIU पारां तहरीक मुकमल। पनवाकल भरिसां JIU पारां रैली नारेबाज़ी, सूबाई क़यादत मशूरे बाद ॿिए मरहले में एहतिजाजी तहरीक हलाइण जो ऐलान। JIU पारां 14 जनवरी खां शुरू कयल अमन बहाल करियो तहरीक मुकमल थी वियो आहे। JIU पारां शुरू कयल एहतिजाजी तहरीक ज़िले जे 14 शहरनि मां रैलियूं कढी एहतिजाजी मुज़ाहरा कया वेंदा। JIU अॻुवान मौलाना मोहम्मद सलाह गुलामला हालिजवी मुबीन खान बुलो ॿियनि जी अॻुवाणी में रैलियूं कढी वयूं। डिप्टी सेक्रेटरी मौलाना मोहम्मद सलाह चयो आहे त ज़िले अंदरि 300 खां वधीक ॾोह जूं वारदातूं थियूं आहिनि, रिकवर काई न थी। हिन चयो त सूबाई क़यादत सां मशूरे बाद एहतिजाजी तहरीक ॿिए मरहले में आगाज़ कंदासीं। हिन चयो त 17 लख आबादी वारो ज़िलो सक्कर ॾोहारनि जे रहम करम ते आहे। हिन चयो शहरवासियुनि खे अकेलो जॾहिं त मुबीन खान बुलो ऐं गुलामला हालिजवी जो चवणु आहे त सक्कर पुलिस ॾोहारनि सां बिट बणियल आहे। ॾोहनि जी रिकवरी न थियण ऐं पुलिस वॾी नयाली आहे। जॾहिं त मौलाना मोहम्मद सलाह इंडड़ जो चवणो हो त प्रिया कुमार जी आज़ादी लाइ असांजी तहरीक मेन मुतालबो आहे। भले प्रिया सभिनी खे विसरी वञे पर असां कॾहिं न विसरंदी। JIU पारां 10 जनवरी खां बदमनी ख़िलाफ़ एहतिजाजी तहरीक जो आगाज़ कयो वेंदो। ज़िले जे 14 शहरनि में एहतिजाजी मुज़ाहरा करे अमन अमान बहाल करण जो मुतालबो कयो वेंदो।